हो मार पवई किरोना कहर के ना करे जुदा कई जोड़ा मार पई किरोना हो बाह लगई किरोना नांग खावई किरोना कहर के ना करे जुदा कई जोड़ा मार पई किरोना हो कख के जो यार छिनी कख के जो प्यार छिनी घरन के बर्बाद करे हार वही सी गार छिनी होली घोड़ा घोड़ा मार पवई किरोना कहर के ना करे जुदा कई जोड़ा मार पई किरोना। दोस्तों वरी भी माता के हथ बधी अर्ज कया थो सबनी दोस्तन के अर्जा सबनी दोस्तन के नाज़रीन के त पंहिंजे घर में महफूज़ रहो ऐं एहतियात ज़रूरी आहे छो जो एहतियात अहिड़ी शइ आहे जो इलाज खां बि वधि एहतियात आहे। तंहिंजे करे महिरबानी करे पंहिंजे घर में महफूज़ रहो ऐं पंहिंजे बचनि खे बि पंहिंजे ॿारनि खे बि महिरबानी करे पंहिंजे घर में महफूज़ रखो। हीअ जेका हुकूमत असांजे लाइ करे रही आहे वज़ीर आला उनजी वॾी महिरबानी। तंहिंजे करे महिरबानी मां दोस्तनि खे इहो बि अर्ज़ु कयां थो त महिरबानी करे ऐं पंहिंजे घर में महफूज़ रहो काॾे न निकिरो। 14 ॾींहं कहिड़ी को एतिरो महीनो आहे या का ॻाल्हि आहे इहे गुज़री वेंदा। अलाह कंदो न ॾुखे मर्ज़ मां जान छुटी वेंदी ऐं पंहिंजी दुआऊं घुरो ऐं छो जो क़ुर पढ़ो घर में ऐं पंहिंजो क़ुर खानियूं करायो त महफूज़ बीमारी मां जान छुटे किरोना वायरस मां। महिरबानी करे पंहिंजे घर में क़ुर पढ़ो निमाज़ूं पढ़ो इहो ई हल आहे असांजो ॿियो को हल कोन्हे। तंहिंजे करे महिरबानी मां दोस्तनि खे अर्ज़ु करे रहियो आहियां। मां तव्हांजो पुराणो ख़ादिम जलाल जोगी। अस्सलाम वालेकुम।